तलहार मां मंजीलाल जी रिपोर्ट मूजिब जमियत उलमा इस्लाम जे सूबाई जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो पारां जमियत उलमा इस्लाम तलहार तालका तलहार जे जनरल सेक्रेटरी मुफ्ती अब्दुल रहीम जे सोट गाज़ी खान दलवाणी जे वफ़ाते दलवाणी हाउस तलहार पहुची ताज़ियत कई। इन मौके ते राशिद महमूद सुमरो चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। सिंध में कचे तोड़े शहरी इलाक़नि में धाड़नि जो राज आहे। वफ़ाक़ समेत सिंध हुकूमत जाली मैंडेट ते ठाहियल आहे। इहा अमन कराइण में मुकमल नाकाम नज़र अचे पई। मुंहिंजो त सभिनी धुरियुनि खे गॾु खणी हलण सां अमन क़ाइमु थींदो। जमियत उलमा इस्लाम अमन जो पैगाम खड़ी अमन मार्च कयो पर हुक्मरान धुर जा MPAs MNAs नथा चाहिनि त सिंध में अमन थिए। मुल्क में जाली मैंडेट सां आयल हुकूमत पंहिंजी रुट बहाल करण में नाकाम थी आहे। हुन चयो त सिंध में क़बाइली सरदार नथा चाहिनि त कचे सखर कंदरकोट घोटकी शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में धाड़ियल राज ख़त्म थिए। कचे पके जा धाड़ियल गॾु थी मज़लूम अवाम जे जंहिं जो हक़ बि खसे वेठा आहिनि। हाणे सिंध जी अवाम खे सोचणो पवंदो त कॾहिं पुलिस जा जवान सिंध शहीद था थियनि त कॾहिं मज़लूम अवाम क़बाइली तकरार ऐं धाड़ियलनि हथां शहीद थियो वञे। असां चाहियूं था त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए। अमन हुजे पर पीपल्स पार्टी नथी चाहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर हुजे। सिंध जी अवाम ऐं नौजवाननि खे दावत थो ॾियां त जमियत उलमा इस्लाम जे पार्टी में शमूलियत कनि। असां सिंध में अमन क़ाइमु करण लाइ सभई ॾींहं खे गॾु खणी हलंदासीं जेसिताईं बलूचिस्तान में ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे पंहिंजे वसीलनि जा हक़ न मिलंदा तेसिताईं अमन न थी सघंदो।